जामशोरो इंडस हाईवे ते पिटाड़ो टोल प्लाज़ा वेझो मुसाफ़िर कोच ऐं मज़दा ट्रक में टक्कर, जंहिं जे नतीजे में मुसाफ़िर कोच जो ड्राइवर ऐं क्लीनर फोत थी विया आहिनि, जॾहिं त हादसे में 10 खां मथे मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया आहिनि। अहिड़ो इतलाह मिलंदड़ शर्ती मोटरवे पुलिस ऐं ईदी रज़ाकार मौक़े ते पहुची ज़ख़्मियुनि खे जामशोरो अस्पताल पहुचायो आहे। जॾहिं त हादसो पेटाड़ो टोल प्लाज़ा जे वेझो यू-टर्न वटि पेश आयो। हादसे में फोत थींदड़नि जी शनाख़्त मोहम्मद अयूब ऐं उस्मान सोलंकी तौरु थी आहे। अहिड़े वाक़िए जी इतफ़ाक़ी हादसे जी रिपोर्ट पेटाड़ो थाणे ते दाख़िल कई वई आहे। रिपोर्टर नजफ़ अली जामरी, इबरत न्यूज़, जामशोरो।